मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। हुसैन अब्बास तव्हांजे खिदमत में हाज़िर आहियां। सिंध जे ताक़तवर कबीले ऐं सगारे सरदार अली गौर महर साहब तरफ़ां पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार कई वई आहे ऐं उन जो जेको अहम नुक़्तो आहे शमूलियत जो उहो इहो आहे त साणस खे सिंध में वज़ीर आला बणायो वेंदो ऐं उहो ई सबबु आहे जो महर सरदार तक़रीबन हिन वक़्तु पीपल्स पार्टी में आहिनि। महर सरदारनि जो इहो बि चवणु आहे, इहो नुक़्तो शामिल हुयो त सखर डिवीज़न जेका आहे उन जी जेका समूरी ताक़त आहे, सियासत आहे, इंतिज़ाम आहे, उहो बि महर सरदारनि जे हवाले हूंदो। ऐं हूअं त महर सरदारनि खे मुशर्रफ साहब जे दौर में वज़ीर आलाशिप मिली हुई ऐं उहा का एॾी वॾी ताक़तवर वज़ीर आलाशिप त कान हुई, पर छाकाणि त ताक़तवर धुरनि जा इंतिहाई वेझा सम्झो वेंदड़ ख़ानदान आहे, सो हुन हाणे बि जेको ठाह थियो आहे या जेको पाण पीपल्स पार्टी में विया आहिनि उहो ताक़तवर मुल्कनि जे ताक़तवर हुकुमराननि जे विच में टियाकड़ी कराई आहे। ऐं ॿियो त महर सरदार पाकिस्तान जे इस्टेब्लिशमेंट जे तमामु वेझो रहिया आहिनि, उन्हनि खे का शिकायत न रही आहे इस्टेब्लिशमेंट खां, ऐं इस्टेब्लिशमेंट बि उन्हनि खे हमेशह भांतो आहे। पर हिन वक़्तु इहो लॻे थो त सिंध में जेको वज़ीर आला जो कुणो आहे उहो महर ख़ानदान जे हिसे में ईंदो ऐं अचणु बि घुरिजे, हीअ बि सिंध जा असुलु वारिस आहिनि। बाक़ी हाणे कम त जहिड़ा मुराद अली शाह कया ओड़ा सरदार ई कंदा। आसिरो त उहो न दुश्मन खे भो न सॼण खे आसिरो, पर इहो आहे त महर सरदार पंहिंजी ताक़त रखनि था ऐं हुनजो पीपल्स पार्टी में शमूलियत जो बि इहो ई सबबु आहे। हाणे ॾिसिजे थो त पीपल्स पार्टी जे रंधिणे में, छाकाणि त पीपल्स पार्टी जी जेका बस आहे उहा सॼी बोतारनि सां भरियलु आहे। हमेशह कुणो सैयदनि जो इन करे निकिरंदो आहे त ॿियूं ॿिया जेके सरदार आहिनि उहे ज़ात पात रंग नस्लनि में विरायल आहिनि, उहो जेको सैयद आहे उहो ज़रा मथी ज़ात आहे, त पोइ हुनजो फ़ाइदो उन्हनि खे मिलंदो आहे। ऐं पीपल्स पार्टी जी जेका क़यादत आहे उहा इंतिहाई सियाणी आहे, उहा चाहींदी आहे त वधीक को मामिलो गड़बड़ न थिए ऐं कंहिं शाह साहब खे खणी वज़ीर आला बणाइजे ऐं पोइ वेही मज़े सां जेको आहे उहे संभ भाङा जेके आहिनि उहे लुटिजनि। पर हाणे मां सम्झां थो त महर सरदारनि जो इहो ज़ोर हूंदो त उन्हनि खे वज़ीर आला बणायो वञे ऐं अॻ में पीपल्स पार्टी जेका कमिटमेंट मखदूम अमीन फ़हीम सां कई हुई त उनखे वज़ीर आज़म बणायो वेंदो, पोइ हुन सां धोखो थियो। थी सघे थो त महर सरदारनि सां को धोखो ई थिए, पर जेका मूं वटि मालूमात आहे उहा इहा ई आहे त महर सरदार ईंदड़ वज़ीर आला जेको आहे उहो इन्हनि जो ख़ानदान मां थींदो, को अली गौर महर थिए या को ॿियो माण्हू थिए, पर इहो ई आहे। ऐं GDA बि शायदि इन करे मुमकिन आहे त ख़ामोशी सां पंहिंजी कैंपेन हलाए ऐं पंहिंजे कोटा जूं के ॿ चारि सीटूं खणे, छाकाणि त अली गौर महर जेकॾहिं वज़ीर आला थिए थो त GDA खे फ़ाइदो आहे। हू GDA जे कैबिनेट जो माण्हू आहे, GDA जे वेझो आहे, पीर साहब जो ख़ासि माण्हू आहिनि, त उन करे इहो ठाह थियो आहे। ऐं लॻे थो त शाह साहबान जी शनी थी हले पई। हाणे असां सहाफ़ी जेके आहियूं उहे शनी जेको आहे उहो बुराईअ खे सॾींदा आहियूं, त मुमकिन आहे त शाह साहब ईंदड़ दफ़े जेका इलेक्शन आहे उन में शाह साहबान जो जेको आहे पलड़ो भारी रहे ऐं मां सम्झां थो संदन खे वज़ीर आलाशिप बि मथां न मिली सघे।